करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है सुनन तिरमिज़ी शरीफ में करीमन फरमायो तो मन सल्ला अल फजर फी जमात जेको मानू फजर नमाज जमात से अदा करे सुम्म क़ाद पोइ वेही रहे पानी जाए ते वेठो रहे हत्ता तत्लु अशम्स एस्ताणी जो सिज उभरी अचे पानी जाए ते वेठो हुजे ऐं सिज उभरण ताईं वेठो रहे सुम्म सल्ला रकातैन पोइ उथी ॿ रकातूं नफ़िल नमाज अदा करे इन ॿिनि रकातुनि जो अजुर एॾो वॾो आहे जो कानत लहू क अजरे हजतिन व उम्रतिन ओॾा को माण्हू हज ऐं उम्रो अदा करे अल्लाह हिन खे ॿिनि रकातुनि जे बदिले हज ऐं उम्रे जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। पोइ साईं फरमाया क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तामतन 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 ॿुधो ईअं न त अधूरो अधूरो सवाब मिलंदो हज जो पूरो पूरो अजुर मिलंदो पूरो अजुर मिलंदो पूरो अजुर अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। ॿी हदीस मुबारक आहे इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में आंदी आहे करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाया मन क़ाद फी मुसल्ला जेको माण्हू पंहिंजे मुसले ते वेठो रहे हीन यनसरिफ़ु मिन सलाति सुबह जॾहिं फजर नमाज पढ़ी चुको पोइ पंहिंजी मुसले वारी जाइ ते नमाज वारी जाइ ते वेठो रहे हत्ता युसब्बिह रकअतै दुहा ताजो ॿ रकातूं इशराक नमाज जो अदा करे ला यक़ूलु इल्ला खैरन ऐं इन वक़्त में ॿी का गुफ़्तगू न करे का चङी ॻाल्हि करणी आहे उहा करे न त ख़ामोश वेठो रहे चुप करे खैर खां सिवा ॿी का ॻाल्हि न करे गुफ़िर लहू ख़तायाहु अल्लाह उन जा हर ई गुनाह बख़्शे मां फरमाए छॾींदो। पर नबी साईं तो फरमाए वलो कानत अक्सर मिन ज़बदिल बहरे भली खणी उन जा गुनाह उन जूं ख़ताऊं उन जा ॾोह समुंड जी झग जेतिरा हुजनि समुंड जे गिजीअ जेतिरा हुजनि एतिरा उन जा गुनाह हुजनि पर इहा अदा अल्लाह ताला उन जे सदके उन जा हर ई गुनाह बख़्शे मां फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं अञा बि हदीस मुबारक आहे साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा थी रिवायत करे फरमाए थी त मूं ॿुधो मदीने वारे साईं खां आका करीम फरमाए मन सल्लल फजर जेको माण्हू फजर नमाज जमात सां अदा करे ऐं फ़क़ाद फी मक़अदिही या त पंहिंजी जाइ ते वेठो रहे जंहिं जाइ ते वेठो हुयो उन जाइ ते वेठो रहे जिथे नमाज पढ़े भला जे उते नथो पुॼेसि त पंहिंजे घर में ई वेही रहे पंहिंजी जाइ ते पंहिंजे घर में वेही रहे पोइ छा करे लम यल्गो बिशै मिन अम्रि दुनिया दुनिया जे बारे में गुफ्तगू न करे दुनिया जे कंहिं कमकार में मसरूफ़ न थिए दुनिया जे कमकार में हथ न विझे यज़कुरुल्लाह बल्कि अल्लाह जो ज़िक्र कंदो रहे मस्जिद में ई या पंहिंजे घर में अल्लाह जो ज़िक्र कंदो रहे रब जो नालो वठंदो रहे हत्ता युसल्ल दुहा अरबा रकातिन ताजो सिज उभरी अचे पोइ 4 रकातूं नफ़िल नमाज पढ़े 4 रकातूं नफ़िल हुन में पहिरीं हदीस में 2 रकातूं हिन में 4 रकातूं नफ़िल पढ़े खरज मिन ज़ुनूबिही क यौम वलदतहु उम्मुहु ला ज़ंब लहू अल्लाह ताला उन जा इहे गुनाह माफ़ करे छॾींदो आहे ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटां ताज़ो ॼाओ हुजे जेके बि गुनाह कई जेके बि ख़ताऊं कई ला ज़ंब लहू आका तो फरमाए उन जे लाइ को गुनाह हूंदो ई कोन उन जे मुक़द्दर में का ख़ता हूंदी ई कोन अमाल नामे मां हर ई गुनाह अल्लाह धोई साफ़ करे छॾींदो। कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी इनायत असां जहिड़नि गुनहगारनि गदलनि बद बेकारनि जे लाइ मदीने वारे साईं ॾिसो केॾा नेमतुनि जा अंबार लॻाए छॾिया आहिनि अमल केतिरो आहे उन जे मथां अजुर अल्लाह ताला केॾो वॾो रखाए छॾियो आहे। ऐं ॿी हदीस मुबारक आहे साईं फरमाया मन सल्ला सलातल गदात जेको माण्हू फजर नमाज जमात सां अदा करे जमात में अचे नमाज पढ़े सुम्म जलस पोइ वेही रहे पंहिंजी जाइ ते यज़कुरुल्लाह ऐं पोइ अल्लाह जो ज़िक्र करे हत्ता तत्लु अशम्स सुम्म काम फसल्ला रकातैन इनकलब बिअज्रि हज्जतिन व उम्रतिन 2 रकातूं नफ़िल नमाज इशराक जो पढ़े अल्लाह ताला उनखे पूरे हज पूरे उम्रे जो सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह।
मां पाण हज मूंसां गॾु हुयो, असांजो मके पाक जो दोस्त हुयो, हाणे वफ़ात करे वियो आहे। अलाह हुनजी क़बर खे जन्नत जो बाग बणाए। हाजी मौलादाद नालो हुयुसि, वॾो नेक साले माण्हू, ॾाढो बाबा साईं सां मोहबत रखण वारो माण्हू। सो मूंसां गॾु हज ते हुयो। हज ते महिनत पई लॻे, भॼ डुक करणी पई पए। मूंखे थो चवे उते माण्हुनि खे हदीसूं थो ॿुधाई त हे नफ़िल पढ़ो त हज जो सवाबु मिलंदो, हिते हज में ख़बर पवे थी न एॾो ॾुखियो हज आहे। मुंहिंजो अजुर अलाह थो ॾे, तूं थोरे थो ॾे, मुलाक़ात थोरे थो ॾे, अजुर अलाह थो ॾे। असां नफ़िल पढ़ूं, अलाह अजुर ॾे, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू पंहिंजे जाइ ते वेठो रहे ऐं फजर नमाज़ खां बाद में इशराक ताईं ॿी का गुफ़्तगू न करे, ॿियो को कमु न करे, सल सुबह जलस यज़कुरुल्लाह हत्ता ततलु अश-शम्सु, सिज उभरण ताईं माण्हू वेही अल्लाह जो ज़िक्र करे, अल्लाह जी बंदगी करे, अल्लाह जो नालो वठंदो रहे, अल्लाह ताला उन जा गुनाह बि बख़्शे छॾींदो आहे। ऐं बुज़ुर्गनि फरमायो उन जो नालो अल्लाह ताला पंहिंजे ज़ाकिरनि में लिखाए छॾींदो आहे। ये सुबह वारो जेको ज़िक्र आहे, सुबह वारी जेका बंदगी आहे, फजर नमाज़ खां वठी सिज उभरण ताईं असां वञी सुम्ही रहंदा आहियूं। मदीने वारे साईं फरमायो आहे, हज़रत सईदा तय्यबा ताहिरा खातून जन्नत मां फातिमा ज़हरा खे फरमाइनि पिया, फातिमा उथी फजर नमाज खां बाद में निंड न आहे करणी, सुम्हणो न आहे, सिज उभरण ताईं सुम्हो न। छो त इन वक़्त में अल्लाह ताला पंहिंजे ॿाननि जी रोज़ी लिखंदो आहे। ॾींहं में हिनखे कहिड़ी रोज़ी मिलंदी, रिज़्क़ तक़सीम करण जो टाइम हुजे ऐं असां वरी सुता पिया हुजूं, गिफ़लत में रहिजी वञूं, माना असांजो रिज़्क़ वरी ॿिया खणी वेंदा न। उनजे करे इहा निंड इंसान जे लाइ बर्बादी आणींदी आहे। फजर नमाज खां बाद में सिज उभरण ताईं इहा निंड तबाही आणींदी आहे, ज़ाहिर में बि बातिन में बि, इंसान जी मईशत में बि, रूहानियत में बि, ॿिन्ही तबक़नि में, ज़ाहिर बातिन में, अंदर ॿाहिरि में। इहा निंड इंसान जे लाइ तबाही आहे, जेका सुबुह जी निंड आहे। इन खां पाण खे बचायो। उनजो तरीक़ेकार निंड खां बचण जो नबी साईं हिननि हदीसुनि में सेखारियो आहे। फजर नमाज पढ़ी वई, अल्लाह जो ज़िक्र कयो, क़ुर जी तिलावत कयो, ऐं पोइ नफ़िल नमाज पढ़ो, गुनाहनि जी माफ़ी, रिज़्क़ जी बरकत, ऐं अल्लाह बराज़ी। मदीने वारो साईं अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम। रहमत